ओम शांति। अजय मुरली तारीख का है 22/4/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे। बाप जहिड़ी निष्काम सेवा ॿियो कोई बि न करे सघंदो आहे। प्रश्न: न्यू वर्ल्ड स्थापन करण में बाप खे कहिड़ी महिनत करणी पवंदी आहे? उत्तर आहे हिकदमि अजामिल जहिड़े पापिन खे वरी खां लक्ष्मी नारायण जहिड़ो पूज्य देवता ठाहिण जी महिनत बाप खे ई करणी पवंदी आहे। हिकदमि अजामिल जहिड़े पापिन खे वरी खां लक्ष्मी नारायण जहिड़ो पूज्य देवी देवता ठाहिण जी महिनत बाप खे ई करणी पवंदी आहे। बाप त ॿारनि खे देवता ठाहिण जी महिनत कंदा आहिनि, बाक़ी सर्व आत्मायूं वापसि शांति धाम में हली वेंदियूं आहिनि। हर हिक खे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे लाइक़ु ठही करे वापसि घर वञणो ज़रूरु आहे। हर हिक खे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे लाइक़ु ठही करे वापसि घर ज़रूरु हलणो आहे असांखे। गीता आहे न पाप जी दुनिया सां। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। ॿार ॼाणंदा आहिनि इहा आहे पाप जी दुनिया। नई दुनिया हूंदी आहे पुण्य जी दुनिया, हुते पाप हूंदो न आहे। उहो आहे राम राज्य, इहो आहे रावण राज्य। हिन रावण राज्य में सभु पतित दुखी आहिनि, तॾहिं पुकारंदा आहिनि हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। सभी धर्म वारा पुकारंदा आहिनि ओ गॉड फादर अची करे असांखे लिबरेट करो, गाइड ठहो। गोया बाप्स जॾहिं ईंदा आहिनि त जो बि धर्म वारे आहिनि सॼी सृष्टि में सभिनि खे वठी वेंदा आहिनि। हिन समय सभी रावण राज्य में आहिनि, सभी धर्म वारनि खे वठी वेंदा आहिनि वापसि शांति धाम। विनाश त सभिनि जो थियणो ई आहे। बाप हिते अची करे ॿारनि खे सुखधाम जो लाइक़ु ठाहींदा आहिनि। बाप हिते अची करे ॿारनि खे सुखधाम जो लाइक़ु ठाहींदा आहिनि, सभिनि जो कल्याण कंदा आहिनि। हिन करे हिक खे सर्व जो सदगति दाता, सर्व जो कल्याण करण वारो चइबो आहे। बाबा हिते अची करे सुखधाम जो लाइक़ु ठाहींदा आहिनि ॿारनि खे, सभिनि जो कल्याण कंदा आहिनि। इन करे हिक खे सर्व जो सदगति दाता, सर्व जो कल्याण करण वारो चइबो आहे। बाप चईंदा आहिनि हाणे तव्हांखे वापसि वञिणो आहे सभी धर्म वारनि खे शांति धाम निर्वाण धाम में, जाते सभी आत्मायूं शांति में रहंदियूं। बेहद जो बाप जो रचयिता आहे उहो ई अची करे सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। त महिमा बि हुन हिकु गॉड फादर जी करणी खपे। बेहद जो बाप जो रचयिता आहे उहो ई अची करे सर्व खे मुक्ति जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। त महिमा बि हुन हिकु गॉड फादर जी करणी खपे जो सर्व जी अची करे सेवा कंदा आहिनि। उन्हनि खे ई यादि करिणो पए। जो सर्व जी अची करे हेठि सेवा कंदा आहिनि उन्हनि खे ई यादि करिणो पए। बाबा खे अची करे बाबा खे ई यादि करिणो खपे, छो जो उहे ई सर्व जी सेवा कंदा आहिनि। बाप ख़ुदि सम्झाईंदा आहिनि मां दूर देश परमधाम जो रहण वारो आहियां। सभिनि खां पहिरियों जो आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया उहे आहिनि, इन करे मूंखे पुकारंदा आहिनि। मां अची करे सभी ॿारनि खे वापसि वठी हलंदो आहियां। हाणे हिंदू कोई धर्म न आहे, असुल देवी देवता धर्म आहे, परंतु पवित्र न हुजण जे कारण पंहिंजे खे देवता जे बदिले हिंदू चई ॾींदा आहिनि। हिंदू धर्म स्थापन करण वारो त कोई आहे न, गीता ई आहे सर्वशास्त्र में शिरोमणी। उहो भॻवान जी ॻाल्हि आहे न, भॻवानु हिक खे ई चइबो आहे गॉड फादर खे। श्री लक्ष्मी श्री कृष्ण व लक्ष्मी नारायण खे गॉड फादर व पतित पावन न चईंदासीं। श्री कृष्ण व लक्ष्मी नारायण खे गॉड फादर व पतित पावन न चईंदासीं। इहे त राजा रानी आहिनि। लक्ष्मी नारायण केरु आहिनि? महाराजा महारानी आहे। उहो कोई पतित पावन गॉड फादर थोरी आहिनि। उन्हनि खे हीअं कंहिं ठातो? परमात्मा बाप ई ठातई। बाप पहिरियों नई दुनिया रचंदा आहिनि जंहिंजा इहे मालिक ठाहींदा आहिनि। कीअं ठाहींदा आहिनि इहे कोई मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि। वॾा वॾा लखपति मंदिर आदि ठाहींदा आहिनि। उन्हनि खां पुछिणो खपे इन्हनि इहे विश्व जो राज्य कीअं पायो, कीअं मालिक ठहिया, कॾहिं कोई बतलाए न सघे। छा कर्म करे विया जो एतिरो फल पाइनि।
कीअं मालिक ठहिया कॾहिं कोई बतलाए न सघे। छा कर्म कयनि त जो एतिरो फल पायो। कीअं मालिक ठहिया इहे त केरु ॿुधाए न सघे न, कॾहिं कोई बतलाए न सघे। छा कर्म कयो जो एतिरो फल इन्हनि पातो। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां पंहिंजे धर्म खे भुलिया आहियो न। त बाबा चवंदा आहिनि कि कोई कुझु ॿुधाए ई न सघंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि हाणे तव्हां पंहिंजे धर्म खे भुलिया आहियो। असांजो धर्म कीअं स्थापन थियो, कंहिं स्थापन कयो, वरी काॾे वियो, इहे सभु कुझु बि न ॼाणंदा आहियूं। असां सभु भुलिजी विया आहियूं। आदि सनातन देवी देवता धर्म खे न ॼाणण जे कारण सभु ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। उहो पोइ रिटर्न थींदा पंहिंजे धर्म में। जो आदि सनातन देवी देवता धर्म जा आहिनि उहे पोइ पंहिंजे ई धर्म में अची वेंदा। जो आदि सनातन देवी देवता धर्म वारा आहिनि उहे पंहिंजे ई धर्म में अची वेंदा। क्रिश्चन धर्म जो हूंदो त पोइ क्रिश्चन धर्म में अची वेंदो। उहो आदि सनातन देवी देवता धर्म जो सैम्पलिंग लॻे थो। अगरि क्रिश्चन धर्म जो हूंदो त क्रिश्चन धर्म में अची वेंदो। उहो आदि सनातन देवी देवता धर्म जो सैम्पलिंग लॻे थो न। त बाबा चवंदा आहिनि जो जंहिं धर्म जो आहे, सम्झो हाणे जेका ॿिया धर्मनि में बि कन्वर्ट थी विया न, त उहा हाणे पंहिंजे धर्मनि में रिटर्न थींदा। जो जंहिं धर्म जो आहे उन्हनि खे पंहिंजे धर्म में अचिणो ई आहे। इहे झाड़ आहे, हिन जी 3 ट्यूब आहिनि, पोइ उन्हनि सां वृद्धि थींदी वेंदी। ॿियो कोई इहा नॉलेज ॾेई न सघे। हाणे बाप चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे धर्म में अची वञो। हाणे बाप चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे धर्म में अची वञो। कोई चवंदो आहे मां सन्यास धर्म में वेंदो आहे। रामकृष्ण परमहंस सन्यासी जा फॉलोअर्स आहिनि। हाणे उहे त निवृत्ति मार्ग वारा आहिनि, तव्हां त प्रवृत्ति मार्ग वारा आहिनि। गृहस्थी मार्ग वारा निवृत्ति मार्ग वारनि खे फॉलोअर्स कीअं ठही सघंदा आहिनि। तव्हां पहिरियों प्रवृत्ति मार्ग जा पवित्र हुयो, पोइ रावण द्वारा तव्हां अपवित्र ठहियो। हाणे इहे ॻाल्हियूं बाप सम्झाईंदा आहिनि। तव्हां आहियो गृहस्थ आश्रम जा, भक्ति बि तव्हांखे करणी आहे। इहा भक्ति आदि बि गृहस्थनि खे ई करणी खपे। ॿिया बाप अची करे भक्ति जो फल सदगति ॾींदा आहिनि। बाप अची करे भक्ति जो फल सदगति ॾींदा आहिनि। चइबो आहे न रिलीजन इज़ माइट। बाप रिलीजन स्थापन कंदो आहे। तव्हां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। तव्हां बाप सां तव्हांखे केतिरी माइट मिलंदी आहे। हिकु सर्वशक्तिवान बाप अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कीअं अलॻि धर्मनि में जो हली वेंदा आहिनि त वापसि उन्हनि खे पंहिंजे ई धर्म में अचिणो आहे। बाबा ॿुधाइनि था कि गृहस्थी निवृत्ति मार्ग वारनि खे उन्हनि जा कीअं फॉलोअर्स ठही सघंदा आहिनि। गृहस्थ आश्रम में भक्ति थींदी आहे। भक्ति जो फल बाबा ई ॾींदो आहे। बाबा असांखे ॾाढी शक्ति ॾींदो आहे। असांजे धर्म में ॾाढी शक्ति हुई। असां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। बाप सां तव्हांखे केतिरी शक्ति मिलंदी आहे। हिकु सर्वशक्तिवान बाप ई अची करे सभिनि जी सदगति कंदो आहे। ॿियो कोई न सदगति ॾेई सघे, न पाए सघे। हिते ही वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। वापसि त कोई वञी न सघे। बाप चवंदा आहिनि मां सभी धर्मनि जो सर्वेंट आहियां। ॾिसो हेॾो निरंकारी बाबा आहे न। कोई चए कि मां तव्हां सभिनि जो सर्वेंट आहियां दिलि सां। बाबा चवंदा आहिनि मां त सभी धर्मनि जो सर्वेंट आहियां। सभिनि जो अची करे सभिनि खे अची करे सदगति ॾींदो आहे। सदगति दाता चइबो ई आहे सत्य। सदगति चइबी आहे सतयुग खे। सदगति चइबो आहे सतयुग खे। मुक्ति आहे शांति धाम में। त सभिनि खां वॾो केरु। बाप चवंदा आहिनि हे आत्मायूं तव्हां सभु ब्रदर्स आहियो। सभिनि खे बाप सां वरसो मिलंदो आहे। सभिनि खे अची करे पंहिंजे सेक्शन में भेजण जे लाइक़ु बाबा ठाहींदा आहिनि। त बाबा सिर्फ़ु असांखे नथा ठाहिनि, लेकिन बाबा पूरे विश्व जी आत्माउनि खे, पूरे सभु धर्मनि वारी आत्माउनि खे
पंहिंजे सेक्शन में वञण जे लाइक़ु ठाहिनि था। लाइक़ु न ठहींदा त सज़ायूं खाइणी पवंदियूं, हिसाब किताब चुकतो करे वापसि वञिणो पवंदो। उहो आहे शांतीधाम, उहो सुखधाम। बाप चईंदा आहिनि मां अची करे न्यू वर्ड स्थापन कंदो आहे, हिन में महिनत करणी पवंदी आहे। हिकदमि अजामिल जहिड़े पापियुनि खे अची करे अहिड़ो देवी देवता ठाहींदो आहे जंहिंसां तव्हां वाम मार्ग में विया हो। जॾहिं खां तव्हां वाम मार्ग में विया आहियो त सीढ़ी हेठि उतरंदा आया आहे। इहे 84 जन्मनि जी सीढ़ी आहे ही हेठि उतरण जी। सतो प्रधान खां सतो रजो तमो, हाणे इहे संगम आहे। बाप अची करे चईंदा आहिनि, बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई हिकु बार आहे, मां कोई इब्राहिम बौद्ध जे तन में न ईंदो आहे। बाप अची ईंदा आहिनि मां ईंदो ई हिकु बार आहे, मां कोई इब्राहिम बौद्ध जे तन में न ईंदो आहे। मां पुरुषोत्तम संगम युग ते ईंदो आहे। हाणे चइबो आहे फॉलो फादर। मां कोई इब्राहिम बौद्ध जे तन में न ईंदो आहे, मां पुरुषोत्तम संगम युग ते ई ईंदो आहे, हिक जे तन में ई ईंदो आहे। हाणे चइबो आहे फॉलो फादर। बाप चईंदा आहिनि तव्हां सभु आत्माउनि खे मूंखे ई फॉलो करिणो आहे। मामेकम यादि करो त तव्हांजा पाप योग अग्नि सां भस्म थी वेंदा। तव्हां सभु आत्माउनि खे मूंखे ई फॉलो करिणो आहे। मां बाबा चईंदा आहिनि न, निराकार रूप में मूंखे फॉलो करो, साकार रूप में ब्रह्मा बाबा खे। मामेकम यादि करो त तव्हांजा पाप योग अग्नि सां भस्म थी वेंदा। इनखे चइबो आहे योग अग्नि। मामेकम यादि करो त तव्हांजा पाप योग अग्नि सां भस्म थी वेंदा। इनखे चइबो आहे योग अग्नि। तव्हां आहियो सच्चा ब्राह्मण। तव्हां कामचिता ते सां उतरी ज्ञान चिता ते वेंदा आहियो न। तव्हां कामचिता सां उतरी ज्ञान चिता ते वेंदा आहियो। इहे हिकु ई ॻाल्हि, इहे हिकु ई बाप सम्झाईंदा आहिनि। बाक़ी कोई बि असांखे हीअं सम्झाए न सघंदा आहिनि। ॾिसो केॾी डिटेल जी सम्झानी आहे, लेकिन हिनखे ॿुधण लाइ बि भाग्य खपे। ॿुधी करे बुद्धि में धारण करण लाइ बि भाग्य खपे। बुद्धि में धारण करे धारणा मुहूर्त थी करे ॿियनि खे सम्झाइण जो बि भाग्य खपे। हुन ते हलण जो बि भाग्य खपे। त सम्झो केॾो ऊचो भाग्य आहे। क्राइस्ट बुद्ध आदि सभु हिक खे ई यादि कंदा आहिनि, उन्हनि खे यथार्थ, परंतु उन्हनि खे यथार्थ कोई ॼाणंदो ई न आहे। बाबा खे यथार्थ कोई ॼाणंदो ई न आहे। हाणे तव्हां आस्तिक ठहिया आहियो न, रचता ऐं रचना खे तव्हां बाप द्वारा ॼाणियो आहे। ऋषि मुनि सभु नेति नेति चईंदा आहिनि, हाणे न ॼाणंदा आहिनि, असां न ॼाणंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि उन्हनि खे यथार्थ कोई ॼाणंदो ई न आहे। क्राइस्ट बुद्ध आदि खे सभु हिक खे यादि कंदा आहिनि। हाणे तव्हां आस्तिक ठहिया आहियो न। हाणे असां आस्तिक ठहिया आहियूं। रचता ऐं रचना खे तव्हां बाप द्वारा ॼाणियो। रचता ऐं रचना खे असां बाप द्वारा ॼाणियो। ऋषि मुनि सभु नेति नेति चईंदा हुया, असां न ॼाणंदा हुआसीं, असां न ॼाणंदा आहियूं। पहिरियों त नेति नेति चईंदा हुया। हाणे त चईंदा आहिनि शिवोहम शिवोहम, असां ई शिव आहियूं। हाणे असां यथार्थ ॻाल्हि सम्झी करे आस्तिक ठहिया आहियूं। उहो त अञा ताईं नास्तिक आहिनि। स्वर्ग आहे ई सचखंड, दुख जो नाम न हूंदो आहे। हिते केतिरो दुख आहे, आयु बि ॾाढी नंढी हूंदी आहे। देवताउनि जी आयु केतिरी वॾी आहे, उहा आहे पवित्र योगी। हिते आहे अपवित्र भोगी। सीढ़ी उतरंदे उतरंदे आयु कम थींदी वेंदी आहे, अकाले मृत्यु बि थींदी आहे। बाप तव्हांखे अहिड़ो ठाहींदा आहिनि जो तव्हां 21 जन्म कॾहिं रोगी न ठहींदव। त अहिड़े बाप सां वरसो वठिणो खपे न। बाप असांखे अहिड़ो ठाहींदा आहिनि जो असां 21 जन्म कॾहिं रोगी न ठहींदा आहियूं। त अहिड़े बाप खां वरसो वठिणो खपे। आत्मा खे केतिरो समझदार ठहिणो खपे। बाबा अहिड़ो वरसो ॾींदा आहिनि जो हुते कोई दुख न आहे। तव्हांजो रोइण चिलाइण सभु बंदि थी वेंदो। बाबा अहिड़ो वरसो ॾींदा आहिनि जो हुते कोई दुख ई न आहे। तव्हांजो रोइण चिलाइण सभु बंदि थी वेंदो। सभु पाठधारी आहिनि। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे।
असां सभु पाठधारी आहियूं। आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे। बाबा असांखे अहिड़ो वरसो ॾींदा आहिनि जो हुते दुख न हूंदो आहे, रोइण चिलाइण सभु बंदि थी वेंदा आहिनि, सभु पाठधारी आहिनि। इहे बि ड्रामो आहे। बाबा कर्म अकर्म विक्रम जी गति बि सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा जो ॾींहुं राति ॻायल आहे न, ब्रह्मा जो ॾींहुं राति सो ब्रह्मण जो। हाणे तव्हांजो ॾींहुं थियण वारो आहे, महाशिवरात्रि चईंदा आहिनि। हाणे भक्ति जी राति पूरी थी, ज्ञान जो उदय थींदो आहे। हाणे आहे संगम। तव्हां हाणे वरी का स्वर्गवासी ठहिया। अंधियारी राति में धक्का बि खाइनि, टिपड़ी बि घिसाए, पैसा बि ख़लास कया। हाणे बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे शांतिधाम सुखधाम में वठी वञण लाइ। न तव्हां सुखधाम जा रहवासी हुयो, 84 जन्मनि खां पोइ दुखधाम में अची करे पिया आहियो। तव्हां बाबा चईंदा आहिनि तव्हां सुखधाम जा रहवासी हुयो, असां सुखधाम जा रहवासी हुयासीं। 84 जन्मनि खां पोइ हाणे दुखधाम में अची करे पिया आहियूं। पोइ पुकारंदा आहियूं बाबा अचो हिन पुराणी दुनिया में। हीअ तव्हांजी दुनिया न आहे। तव्हां हाणे योग बल सां पंहिंजी दुनिया स्थापना था करो। तव्हांखे हाणे डबल अहिंसक ठहिणो आहे, न काम कटारी हलाइणी आहे, न लड़ाई झगड़ो करिणो आहे। बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे। इहे कल्प 5000 वर्ष जो आहे, न कि लाखों वर्ष जो। ये कल्प 5000 वर्ष जो आहे, लाखों वर्ष जो न आहे। अगरि लाखों वर्ष जो हुजे पोइ त हिते ॾाढी आदमशुमारी थी वञे, कपोड़ा लॻाईंदा रहंदा आहिनि। इन करे बाप चईंदा आहिनि मां कल्प ईंदो आहे। मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आहे। पार्ट बग़ैर मां कुझु बि न करे सघंदो आहे। मां बि ड्रामा जे बंधन में आहियां। पार्ट बग़ैर मां कुझु बि न करे सघंदो आहे। मां बि ड्रामा जे बंधन में आहियां न, पूरे टाइम ते ईंदो आहे। बाबा बि ड्रामा जे बंधन में बंधल आहिनि, पूरे टाइम ते ईंदो आहे। मन मना भव, परंतु इन जो कोई अर्थ न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि देह जे सभी संबंध छॾे मामिकम यादि करो त सभु पावन थी वेंदा। ॿार बाप खे यादि करण जी महिनत कंदा रहंदा आहिनि। ये ईश्वरीय विश्वविद्यालय, अहिड़े विद्यालय ॿियो कोई न थी सघे। हिते ईश्वर बाप अची करे सॼे विश्व खे चेंज कंदा आहिनि। कंहिं द्वारा? असां द्वारा चेंज करनि। हेल खां हेवन ठाहे ॾींदा आहिनि, जिते तव्हां राज्य कंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदो। हाणे हेल खां हेवन ठाहे ॾींदा आहिनि बाबा, जिते तव्हां राज्य कंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां सतो प्रधान ठही वेंदा। इहे बाबा जो भाग्यशाली रथ आहे जंहिंमें बाबा अची करे प्रवेश कंदा आहिनि। शिव जयंती खे कोई बि ॼाणंदो ई न आहे। शिव जयंती खे कोई ॼाणंदो ई न आहे। उहो त चई ॾींदा आहिनि परमात्मा नाम रूप खां न्यारो आहे। अरे नाम रूप खां न्यारी त कोई चीज़ हूंदी न आहे। चईंदा आहिनि आकाश त ये नाम त थियो न, भल पोलार आहे, परंतु पोइ बि नाम त आहे। त बाप जो बि नाम कल्याणकारी आहे। पोइ भक्ति मार्ग में ॾाढा नाम रखी छॾिया अथनि। बाबूरी नाथ बि चईंदा आहिनि, उहे अची करे काम कटारी सां छड़ाए करे पावन ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि भक्ति मार्ग में ॾाढा नाम रखिया अथनि। बाबूरी नाथ बि चईंदा आहिनि उहे अची करे काम कटारी सां छुड़ाए करे पावन ठाहींदा आहिनि। त बाप जो बि नाम कल्याणकारी आहे। पोइ भक्ति मार्ग में ॾाढा नाम रखिया अथनि। बाबूरी नाथ बि चईंदा आहिनि उहे अची करे काम कटारी सां छुड़ाए करे पावन ठाहींदा आहिनि। त बाबूरी नाथ जो मतिलबु कि बाबा काम कटारी सां छुड़ाए करे पावन ठाहींदा आहिनि। त ॾिसो भक्ति मार्ग में बि बाबा जो जेका कर्तव्य आहिनि उन्हनि जे हिसाब सां अलॻि अलॻि नाम रखियल आहिनि। त बाबूरी नाथ बि चईंदा आहिनि उहे अची करे काम कटारी सां छुड़ाए करे सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। निवृत्ति मार्ग वारा ब्रह्म खे ई परमात्मा मञंदा आहिनि।
उन्हनि खे ई यादि कंदा आहिनि। ब्रह्म योगी तत्व योगी कहलाईंदा आहिनि, परंतु उहा इहो रहण जो स्थान जेके ब्रह्मांड चइबो आहे, उहो पोइ ब्रह्म खे भॻवानु सम्झी वठंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां लीन थी वेंदासीं, गोया असां आत्माउनि जो विनाश थी वेंदो। बाप चवंदा आहिनि मां अची करे सर्व जी सदगति कंदो आहियां। हिन करे हिकु शिव बाबा जी जयंती हीरे तुल्य थींदी आहे, बाक़ी सभु जयंतियूं कौड़ी तुल्य आहिनि। शिव बाबा ई सभिनि जी सदगति कंदा आहिनि। उहो त आहे ई हीरे जहिड़ा। शिव बाबा सभिनि जी सदगति कंदा आहिनि, उहो त आहिनि ई हीरे जहिड़ा बाबा आहिनि न। हिकु हीरो पूरे विश्व खे, पूरे ग्रहनि खे बि सतो प्रधान ठाहे छॾींदो आहे, पाण जे रंग में रंगी छॾींदो आहे। उहो ई असांखे गोल्डन एज में वठी वेंदा आहिनि। इहे नॉलेज असांखे बाप ई अची करे पढ़ाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां देवी देवता ठहींदा आहियो। पोइ इहा ज्ञान नॉलेज प्राय लोप थी वेंदी आहे। हिन लक्ष्मी नारायण में रचना ऐं रचना जी नॉलेज न आहे। हाणे आहे असांजी, लेकिन जॾहिं असां स्वर्ग में लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहींदासीं त असां भुलिजी वेंदासीं। रचना ऐं रचना जी नॉलेज न रहंदी त इहो जीवन सुठो न। टी अख खुलियल आहे। ॿारनि गीत ॿुधियो, बाबा चवंदा आहिनि कि अहिड़ी जॻह वठी हलो जिते शांती ऐं चैन हुजे। उहो आहे शांतीधाम, पोइ सुखधाम, उते अकाले मृत्यु न थींदी आहे। त बाप आहिनि ॿारनि खे उन सुख चैन जी दुनिया में वठी वञण लाइ। अच्छा, मीठी मीठी सिकलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। रात्रि क्लास हाणे तव्हांखे सूर्यवंशी चंद्रवंशी ॿई, हाणे असांजी सूर्यवंशी चंद्रवंशी ॿई डिनाइस्टियूं ठहनि थियूं। जेतिरो तव्हां ॼाणंदा आहियो, पवित्र ठहींदा आहियो, ओतिरो ॿियो कोई ॼाणे न सघे, न पवित्र ठही सघे। बाक़ी ॿुधंदा आहिनि बाप आयल आहे त बाप खे यादि करणु लॻी वेंदा। सो बि तव्हां अॻियां हली इहे बि ॾिसंदा, लाखों करोड़ो सम्झंदा वेंदा। वायुमंडल ई अहिड़ो हूंदो। सो बि तव्हां अॻियां हली करे इहे बि ॾिसंदा, लाखों करोड़ो सम्झंदा वेंदा। वायुमंडल ई अहिड़ो थींदो। पिछाड़ी में लड़ाई सां सभी होपलेस थी वेंदा। सभिनि खे टच थींदो, तव्हांजो आवाज़ बि थींदो। स्वर्ग जी स्थापना थिए थी, सभिनि खे टच बि थींदो। वायुमंडल शुद्ध बि थींदो वेंदो, इहा लड़ायूं बि लॻंदियूं। त वैराग्य जी स्थिति वैसे ई हूंदी। असांजो आवाज़ बि हूंदो। स्वर्ग जी स्थापना थिए थी, बाक़ी सभिनि जो मौत तयार ई आहे। परंतु उहो समय अहिड़ो हूंदो जो घुटको खाइण जो समय न रहंदो। अॻियां हली ॾाढा सम्झदार जो हूंदा, अॻियां हली ॾाढा सम्झदा जो पंहिंजे कुल जा हूंदा। हीअं बि न इहा हाणे हुन समय थींदा, इहे बि न, इहे सभी हुन समय हूंदा। सभी न हूंदा, जेका पंहिंजे कुल जा हूंदा उहो बि हूंदा। कोई मरी बि वेंदा हूंदा, उहे ई जो कल्प कल्प हूंदा आहिनि। हुन समय हिकु बाप जी यादि में हूंदा, आवाज़ बि कम थी वेंदी। पोइ पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु लॻी वेंदा। तव्हां सभी साक्षी थी करे ॾिसंदव, ॾाढो दर्दनाक घटनायूं थींदियूं आहिनि। हाणे सभिनि खे मालूम पइजी वेंदो कि हाणे विनाश थियणो ई आहे। तव्हां सभी साक्षी थी करे ॾिसंदव न, ॾाढो दर्दनाक घटनायूं थींदी रहंदियूं। सभिनि खे मालूम पइजी वेंदो कि हाणे विनाश थियणो आहे, दुनिया चेंज थियणी आहे। विवेक चईंदो आहे विनाश तॾहिं थींदो जॾहिं बॉम्ब्स किरंदा। विवेक चईंदा आहिनि विनाश तॾहिं थींदो जॾहिं बॉम्ब्स किरंदा। त किरनि था न, हाणे भले पंहिंजे भारत में नथा किरनि, ॿियनि जॻहनि ते किरनि था। दुनिया चेंज थियणी आहे त सभु माण्हू ॾिसी करे सभिनि खे वैराग्य ईंदो ई सही। हाणे आपस में चईंदा रहंदा आहिनि कंस्ट्रक्शन करो, वचन ॾियो असां बॉम्ब्स न छॾंदासीं।
लेकिन सभी चीजूं ठहियल आहिनि विनाश जे लाइ। हाणे बॉम्ब्स अगरि यूज़ न कंदा लेकिन विनाश थियणो हुनखे काॾे कंदा न त बॉम्ब्स, है न। डिस्ट्रक्शन जे लाइ चीजूं ठाहिनि था, पंहिंजी सेफ्टी चवंदा आहिनि सेफ्टी आहे, लेकिन डिस्ट्रक्शन जी चीजूं बि कॾहिं त ख़तमु थींदियूं न। तव्हां ॿारनि खे ख़ुशी बि ॾाढी ॾियणी खपे। तव्हां ॼाणंदा आहियो नई दुनिया ठहे थी, सम्झंदा आहियो बाप ही नई दुनिया स्थापना कंदा, हुते दुख जो नाम न हूंदो, उनजो नाम ई आहे पैराडाइज़। जीअं तव्हांखे निश्चय आहे उहा अॻियां हली ॾाढनि खे थींदो वेंदो। छा थींदो आहे, जंहिंखे अनुभव चइबो आहे न, जंहिंखे अनुभव पाइणो आहे उहा अॻियां हली ॾाढा ई पाईंदा वेंदा। बाबा चवंदा आहिनि हुते दुख जो नाम न हूंदो, हुतां जो नाम ई आहे पैराडाइज़। पैराडाइज़ नाम आहे न, जीअं तव्हांखे निश्चय आहे उहा अॻियां हली ॾाढनि जो थींदो वेंदो। त हुन दुनिया में असां हलण वारा आहियूं, त पहिरियों खां ई उहे यादि करे ख़ुशी में रहो। परंतु कॾहिं कॾहिं माण्हुनि खे लॻंदो आहे असां त सुख में वञी वेंदासीं, लेकिन जेका दैहिक संबंधी आदि आहिनि या दुनिया वारा जेका आहिनि उहे त वीचारा दुखी दुखी रहंदा, पर उहे सम्झंदा बि त न आहिनि न। असां छा करे सघंदा आहियूं, उन्हनि जो पार्ट ई अहिड़ो आहे, उन्हनि जी बुद्धि में बुद्धि रूपी बर्तन ई एतिरो आहे कि उहे एतिरो ई सम्झी सघंदा आहिनि न। तव्हां त पंहिंजी कोशिशि कंदा आहियो, लेकिन अगरि उन्हनि खे उन्हनि में अचिणो ई न आहे त उहे तव्हांजी ॻाल्हि सम्झंदा बि न। त विनाश काले विपरीत बुद्धि विनाश। अहिड़े समय में परमात्मा सां विपरीत बुद्धि, विनाश काले विपरीत बुद्धि कंहिंसां, परमात्मा सां, त विनशंती थींदा न। छा करे सघंदा आहियूं। त बाबा चवंदा आहिनि जीअं तव्हांखे निश्चय थींदो उहो अॻियां हली ॾाढनि खे थींदो। छा थींदो, जेके अनुभव पाइणो आहे उहो अॻियां हली ॾाढा पाईंदा। पिछाड़ी जे समय यादि जी यात्रा में बि ॾाढो रहंदा। हाणे त समय पियो आहे, हाणे समय न पियो, ही त पहिरों जी ॻाल्हि आहे। पुरुषार्थ पूरो न कंदा त पद बि कम पाईंदा। पुरुषार्थ करण सां पद बि सुठो मिलंदो आहे, हुन समय असांजी अवस्था बि ॾाढी सुठी थी वेंदी, साक्षात्कार बि कंदासीं। हुन समय असांजी अवस्था बि ॾाढी सुठी हूंदी, साक्षात्कार बि कंदासीं। बाबा चईंदा आहिनि अंत में त असांखे सभु कुझु नज़र ईंदो न। कल्प कल्प जीअं विनाश थियो तीअं थींदो। जंहिंमें निश्चय हूंदो, चक्र जो ज्ञान हूंदो, उहो त ख़ुशी में ई रहंदा। जंहिंखे निश्चय हूंदो कि हाणे त असां नई दुनिया में वञण वारा आहियूं, जंहिंखे चक्र जो ज्ञान हूंदो कि हाणे त सत्युग अचण वारो आहे, उहो ख़ुशी में ई रहंदा। अच्छा, रूहानी ॿारनि खे गुड नाइट। अच्छा, रूहानी ॿारनि खे गुड नाइट। धारणा जे लाइ मुख्य सार डबल अहिंसक ठही योग बल सां हिन हेल खे हेवन ठाहिणो। डबल अहिंसक ठही करे योग बल हिन हेल खे हेवन ठाहिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठाहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। ॿियो आहे हिकु बाप जो खे पूरो पूरो फॉलो करिणो आहे। सचे सचे ब्राह्मण ठही योग अग्नि सां विक्रमनि खे दग्ध करिणो आहे। हिकु बाप जो हिकु बाप खे पूरो पूरो फॉलो करिणो आहे। सचो सचो ब्राह्मण ठही योग बल सां योग अग्नि सां विक्रमनि खे दग्ध करिणो आहे। असांखे हाणे हिकु बाप खे पूरो पूरो फॉलो करिणो आहे। सचे सचे ब्राह्मण ठही योग अग्नि सां पंहिंजे सभु विक्रमनि खे दग्ध करिणो आहे। सचे सचे ब्राह्मण ठही योग अग्नि सां पंहिंजे सभु विक्रमनि खे दग्ध करिणो। त बाबा खे यादि करे, कल्ह बि बाबा चई न ज्वालामुखी ठहो, ज्वाला स्वरूप धारण करो, सभिनि खे काम चिता सां उतारे करे ज्ञान चिता ते विहारणो। सभिनि खे काम चिता सां उतारे करे ज्ञान चिता ते विहारणो।
वरदान निस्वार्थ और निर्विकल्प स्थिति सां सेवा करण वारा सफलता मूर्त ठहो। सेवा में सफलता जो आधार आहे असांजी निस्वार्थ ऐं निर्विकल्प स्थिति। ख़ुदि जो स्वार्थ न हुजे कि मां इन्हनि खे ज्ञान ॾींदमि त मुंहिंजो नाम थींदो, हीअं थींदो, इहे बि ज्ञान में हली वेंदा, मुंहिंजा एॾा स्टूडेंट ठही वेंदा, इहे अची वञे त असांजो ॾाढो सुठो सहयोगी बाबा जो ठही वेंदो। न, असांखे हमेशह कोई बि स्वार्थ न, बाबा चईंदा आहिनि निस्वार्थ ऐं निर्विकल्प स्थिति में स्थिति करे सर्व खे ज्ञान ॾियणो आहे। हिन स्थिति में रहण वारा सेवा कंदे हुए स्वयं बि संतुष्ट ऐं हर्षित रहंदा आहिनि, उन्हनि सां ॿिया बि संतुष्ट रहंदा आहिनि। सेवा में संगठन हूंदो आहे, संगठन में भिन्न भिन्न ॻाल्हियूं, भिन्न भिन्न वीचार थींदा आहिनि, लेकिन अनेकता में मुंहिंजो न। ईअं न सोचो के मञे के न मञे, कंहिंजो मञूं कंहिंजो न मञूं। असांखे ॻाल्हि सभिनि जी ॿुधणी आहे, लेकिन करिणो बाबा जी श्रीमत अनुसार ई आहे। निस्वार्थ ऐं निर्विकल्प भाव सां निर्णय वठो त कंहिंखे बि व्यर्थ संकल्प न ईंदो, सफलता मूर्त ठही वेंदासीं। असां पंहिंजे मन में हमेशह निस्वार्थ भाव रखूं, निस्वार्थ ऐं निर्विकल्प भाव सां निर्णय करूं त कंहिंखे बि व्यर्थ संकल्प न ईंदो। बाबा कल्ह चई न, असांजे शुद्ध संकल्प सां ॿियनि जो व्यर्थ संकल्प कट थी वेंदो। त असांजो निस्वार्थ भाव, निर्विकल्प भाव अगरि हूंदो त असांजे निस्वार्थ ऐं निर्विकल्प भाव सां ॿियनि जा हिन अनुसार निर्णय कंदासीं त व्यर्थ संकल्प ॿियनि खे ईंदा ई न। अचनि बि था त असां पंहिंजो एतिरो सुठो भाव रखूं कि ॿियनि जा उहे ख़तमु थी वञनि ऐं असां सफलता मूर्त थी वेंदासीं। त उन हिकु बार बाबा चयईं सेवा करो त रहम भाव रखो, तॾहिं हुननि आत्माउनि खे बि रहम ईंदो कि असां बि पाण ते रहम करूं। स्लोगन आहे हाणे सकाश द्वारा बुद्धियुनि खे परिवर्तन करण जी सेवा करो। न कंहिंखे असां ज्ञान ॾियूं त न सम्झे, लेकिन मन सां सेवा करो कि सर्व जी बुद्धि परिवर्तन थींदी। सर्व आत्माउनि जे मन में बाबा जी याद, बुद्धि में बाबा जी श्रेष्ठ मत, संस्कार बाप समान थींदा अथव। त हिकु त अॼु सभिनि खे काम कटाई सां छुड़ाए करे उतारे करे ज्ञान चिता ते विहारणो आहे। संकल्प करो सभी आत्माऊं काम चिता सां उतरी करे ज्ञान चिता में विहनि थियूं। हीउ संकल्प करो सभी आत्माऊं काम चिता सां उतरी करे ज्ञान चिता ते विहनि थियूं। इहो संकल्प करो कि बाबा जी याद में सभी आत्माऊं जी बुद्धि शुद्ध थी वञे, मन शुद्ध, बुद्धि शुद्ध, संस्कार शुद्ध, बाप समान। ओम शांति। बाबा खे यादि करो।